अस्सलामुअलैकुम माया ताजो पंजो मानला बाजार अल्लाह जे फजल करम सा अज जे व्लॉग के स्टार्ट था क्यों पो दिसूं था अज जे व्लॉग में छा छा थिंदो छा छा न थिंदो। इमरान बोज़दार के भी घुरायो आ जको जानी जिगर आ ए सैफ बोज़दार भी अचे पियो। पो अज जे व्लॉग में जको कुछ थिंदो ताके देखारियो विंदो। असा कुछ अज नऊ ट्रेंड करण वाला आयूं तो मुझे चैनल के सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब करे गडो गड बेल आइकन के क्लिक करे छो छो तो मुझे हर नए वीडियो जो ताके नोटिफिकेशन मिली सके। अज जे वीडियो में इंतहाई मज़ो थियण वारो आ ता दिसजो आखिर ताईं मुझे व्लॉग के एंजॉय कंदा रहो। हाणे मां छित ते अची वियो आहियां ता सोचे रहिया हूंदा ही छित ते छो आयो आ नहीं ई जको आहे ताई ॾिसी सघो था ई संदल आ ईअं गिरिल वारो आ ईअं ही असां मथे रखियो आहे छो त खट रखंदासीं का बि काड़े में सड़ी वेंदी उनजे करे असां ही रखियो आहे। हाणे असां हिन ते कुझु नऊं करण वारा आहियूं छो त असां राति जो छित ते वेहंदा आहियूं सॼी राति सुम्हंदा न आहियूं ईअं कचारी मज़ाक मश्करी कंदा आहियूं संगत वारा उनजे करे हाणे तव्हां ही ॾिसी सघो था। हाणे असां हिन खे जेको कंदासीं पोइ मां तव्हांखे ॿुधायां पोइ जेको कुझु थींदो पोइ तव्हांखे ॾेखारियो वेंदो। फ़िलहालु त मां पोयां ही तव्हां ॾिसी सघो था असांजी बनी आहे हिते अची वियो आहियां। बनी में मकाई पोखियल आहे हिनमें पाणी हली रहियो आहे तव्हांखे ॾेखारियूं था पाणी जी तरफ़ हलो पोइ जेको थींदो सो ॾिठो वेंदो आख़िर ताईं हिन व्लॉग में। जेको पाणी आहे तव्हां ॾिसी सघो था ही बनी असांजी भरिजे भई ही पाणी वग़ैरह हले पियो यको तव्हां ॾिसी सघो था ही यकी भर बि अञा त फ़िलहालु हिन में ताज़ो ताज़ो पाणी खोलियो वियो आहे तव्हां ॾिसी सघो था पोयां ही पाणी अची रहियो आहे हेॾां वेंदो आख़िर ताईं यकी बनी भर बि फ़िलहालु त ही पाणी हले पियो असां बनी में आहियूं जेको हारी आहे इहो पाणी पंहिंजो वराए रहियो आहे तव्हां ॾिसी सघो था पोयां बनी वठल केॾी महिल ट्वेल्व चालू करे आयो हुई 6 बजे हल 6 बजे का ही टुकड़ो भरियो आहे वॾी ॻाल्हि आहे यार लाइट कोन हुई आहे हाँ घणी देर में बनी भर बि शाम थी वेंदी तोखे हैं हल ही बनी सुभाणे वञी ताईं भर बि हल फ़िलहालु त 12 हले पियो 12 थोरो परे लॻल आहे उनजे करे बनी देर सां भर बि एतिरो जल्दी न भर बि लॻो पियो आहे। हिते मज़दूर माण्हू आहिनि छा कनि यार करिणो आहे पेट गुज़र सभु खे करिणो आहे ही बि पंहिंजो कनि पिया पोइ ॾिसंदासीं छा थिए थो छा न हिन व्लॉग में जेको बि हूंदो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। मोहम्मद सैफ बोज़दार भी पुॼी वियो आहे पोयां तव्हां ॾिसी सघो था मोहम्मद सैफ बोज़दार पोयां पुॼी ऐसा लगा मेरा मजाक सलाम तो करे कहिड़ी ख़बर आहे केॾा वेठा घर वेठो मां हिनखे घुरायो मां चयो त कुझु कचारी में टाइम पास थी वञे हाणे ही बि अची वियो भाई ॿियो मुझे न जेको सॾींदो आहियूं उहो ॿुधा अदड़ तो सॾे यार माण्हू भलो आहे मज़ो करे थो व्लॉग में हाणे उहो अचे थो पोइ ॾिसंदासीं हिन व्लॉग में जेको कुझु थींदो तव्हांखे ॾेखारियो हे त बाबा फ़ोन कई आहे पोयां जेको बनी में पाणी हली रहियो आहे उन लाइ चए थो त भाण खणी अचो हाणे उन बनी लाइ असांखे भाण खणणो आहे हाणे फटे ते ई वञिणो पवंदो छो त असां वरी जेका बाइक आहे असां बाबा कायो आहे मुंहिंजी जेका बाइक आहे मां जिते वेंदोसि त भाण खणी अचां बाइक ते पर बाइक न आहे त पोयां हाणे तव्हां ॾिसी सघो था ही फटो बीठो आहे हाणे हिन फटे खे कढे पोइ असां वेंदासीं भाण खणणु अचनि पिया जिन्हनि खे घुरायो आहे मूं इमरान सैफ जमशेद असां सभई गॾु इन फटे ते वेंदासीं भाण जूं जेके 2 बोरियूं आहिनि उहे असां हिन फटे ते खणी ईंदासीं छो त असां वटि बाइक न आहे बाइक हुजे हा त बाइक ते खणी अचूं हा हाणे मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं ॾिसो छा छा थिए थो छा छा न मुंहिंजे व्लॉग खे इंजॉय कंदा रहो। पहिरीं भाण खणण जो प्रोग्राम हो उहो थोरो वरी पोइ कंदासीं
फिलहाल जेके फुटियूं आहिनि वञूं था उहे खणण मूंसां गॾु आहे जमशेद। असां हाणे वञूं था पहिरीं फुटियूं तोड़णियूं आहिनि उहे तोले ॾिसी सघो था असां खयां आहिनि। पोइ वेंदासीं कांटे ते पोइ जेको थींदो सो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। हीअ पोयां जमशेद तव्हां ॾिसी सघो था। हाणे वञूं था असां फुटियुनि ते मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। अची विया आहियूं, बाबा बि अची वियो। बाबा फुटियूं वग़ैरह तोड़ींदो पोइ असांजो फटो बीठो आहे खणी ईंदासीं घंटे ते हुते ॾींदासीं। ॾाढी गर्मी आहे ॾिसी सघो था हालत कहिड़ी थी वई आहे गर्मी जी वजह सां हालत ॾाढी बुरी थी वई आहे। ॾिसूं था अॻिते छा थी वई छा न। बाबा हिते पोयां फुटियूं तोड़े रहियो आहे। ॾाढी गर्मी आहे कसम सां छा तव्हांखे ॿुधायां। तव्हां बग़ैर ॾिसो काड़ो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। ईंदासीं पोइ हुते ॾिसंदासीं छा थिए थो छा न। असां गॾु रहिजो आख़िर ताईं। हिन खां पोइ भाण खणंदासीं फुटियूं छॾे भाण खणी घर वेंदासीं। हुते ॻोठ वारी वञी ते ईंदासीं गर्मी ॾाढी आहे। असां वेठो पिया हाणे फुटियूं ॾियणु कांटे ते। बाबा वियो वापसि स्कूल मां आयो। हाणे कांटे ते फुटियूं वग़ैरह ॾेई पोइ वेंदासीं घर जी तरफ़। पोइ धको थियो तव्हांखे ॾेखारींदासीं। पोयां अञा ॿिया बि कमकार आहिनि मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। फुटियूं खणी कांटे ते पुॼी आहियो त हाणे ॾिसो कांटे ते फुटियूं वग़ैरह ॾेई पोइ हलिया वेंदासीं घर जी तरफ़। छा थींदो पोइ तव्हांखे ॾेखारियो वेंदो मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं। काढ़े में ज़लील थी थोरो कमकार करे ज़िंदगी में असां अहिड़ा कम न आहियूं कंदा कि फटा हलाइणा पिया या पुटियूं करणियूं पियूं। घुमण फिरण वारा माण्हू सिर्फ़ु हिकु व्लॉगनि जे करे असांखे एॾी ज़लीलत ॾिसणी पवे थी। व्लॉग ठाहिण लाइ असांखे एॾी महिनत करणी पवे थी एॾो ढंग थियणो पवे थो। असां जेकरे असां व्लॉग अॼु असां जेको सोचियो गारे जो उहो प्रोग्राम असांजो अॼु इन जे करे कैंसल थी वियो आहे। ही कोरोना जी वैक्सीन हणाए आयो आहे इमरान अली बोज़दार। कम असां नथा कयूं अॼु हू किथे मरी सघे थो। कैसा लगा मेरा मजाक? कोरोना जी वैक्सीन आहे चवनि था त जे वैक्सीन हणाई मतिलबु उहो 2 साल जीअंदो पोइ रेड़ी वेंदो। हाणे वीचारो ही वैक्सीन हणाए आयो आहे हाणे 2 साल खां पोइ जुदा थी वेंदो। उन जे करे हिनखे असां हाणे तंग नथा कयूं। पोइ जेको थींदो उहो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। बाक़ी कोरोना जी वैक्सीन हणाए आयो आहे उन जे करे असां इहो अॼु मथां वारो टेबल नथा ठाहियूं। ॿिए केॾी महिल ठाहींदासीं जॾहिं इहा वारा 3 ॾींहं सकून करे छो त वैक्सीन हणाए आयो जॾहिं मरी न पवे इहो डपु आहे। मिलंदासीं अॻे वीडियो में छा थिए थो छा न मूंसां गॾु रहिजो। वियासीं भाण बि खणण वापसी फुटियूं ॾेई उते कांटे ते वरी आयासीं। फुटियूं असांजियूं पंहिंजियूं हुयूं उहे ॾेई वरी आयासीं कांटे तां हुतां जी तरफ़। ऐं ॿी ॻाल्हि त भाण असां वियासीं खणण त भाण वारो चवे त अञा भाण न आयो जेको असांखे खपंदो हुओ असांखे भाण न मिलियो। हींअर चवे त 20 मिंट खां पोइ खणी वञिजो। हाणे 20 मिंट खां पोइ वेंदासीं उहो भाण खणण। बाक़ी हिन व्लॉग खे हिते एंड था कयूं। तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो सब्सक्राइब करे गॾु बेल आइकन जे बटन खे क्लिक करे छॾिजो छो त असांजी हर नई वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिली सघे। बाक़ी हुनखे त सुञाणो छा तारीफ़ करायांसि नहीं। सुञाणोसि न वैक्सीन आया बाबा वैक्सीन चयो मां मुंहिंजो 2 साल जीअंदे पोइ असां जुदा थी वेंदा। 10 साल बदवा होश कोने हालत ॾिसो कीअं वेठो आहे। होश आहे जो दिमाग़ कमु कंदा ई कोन पियो किथे पियो करे। अरे आया कमरे में जो तव्हां केरु आहियो? आवाज़ ही कोन थो निकिरे। बाक़ी हिन व्लॉग खे एंड था कयूं। मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं मूंखे ॾिजो इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह।